हैदराबाद में ऑल सिंध इरिगेशन ट्रेड यूनियन पारां मुतालबनि जे मञता लाइ कोटड़ी बैराज जे चीफ इंजीनियर ऑफिस ऐं सूबाई वज़ीर जी कैंप ऑफिस अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। मियां अब्दुल रहीम, इकबाल लाड़िक, अब्दुल गनी लाशारी ऐं ॿियनि जे अॻुवाणीअ में लॻायल धरणे दौरान अॻुवाननि ख़िताब कंदे ऐं सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ऐलान कयो त हू 7 डिसंबर ते पंहिंजा मुतालबा रखी कराची बिलावल हाउस आॾो धरणो हणंदा। मुतालबा आहिनि त असांजे आपासी खाते जे मुलाज़िमनि खे सन कोटा ॾिनो वञे। सॼी सिंध में सवे माण्हू रिटायर थी विया आहिनि, उहे दर दर जूं ठोकरूं खाईंदा वेठा आहिनि, उन्हनि खे टाइम उन्हनि खे रिटायरनि खे उनजो हक़ नथो ॾिनो वञे। सही ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो असांखे हक़ ॾिनो, बेनज़ीर भुट्टो जो असांखे हक़ ॾिनो, उहो हक़ ॾिनो वञे। कमू शहीद खां निकिता लॉन्ग मार्च जी सूरत में जेको असां गुडू घोटकी पातासीं, घोटकी खां पोइ सखर, हींअर असां पाता आहियूं हैदराबाद। 7 तारीख़ ते असांजो कराची में एहतजाज आहे। जेसि ताईं असांजा मसला हल न थींदा तेसि ताईं इंशाअल्लाह असां बिलावल हाउस जे अॻियां वेही रहंदासीं। मसला हल न थींदा वापसि न थींदासीं। डिसंबर 7 तारीख़ जेकॾहिं असांजा मुतालबा विच में मंज़ूर थी विया त ठीकु आहे, जेकॾहिं न त 7 तारीख़ ते असां जेको कराची वेंदासीं, कराची प्रेस खां थी ऐं असां धरणो हणंदासीं, एसि ताईं धरणो हणंदासीं जेसि ताईं असां मुतालबा हल न थियनि। इरीगेशन डिपार्टमेंट जे अंदरि या सिंध में सेक्रेटरीट ग्रुप वारनि जे अंदरि जेके लोअर ग्रेड में माण्हू कमु कनि था उन्हनि खे 20% या 30% उनजी कोटा मुक़ररु कई थी वञे। मगर जेके ॿाहिरि माण्हू कमु कनि था, चाहे यूटिलिटी बिल अदा नथा कनि या ॿियो नथा कनि, उनखां सवाइ टेक्निकल अलाउंस जो इशू आहे या ॿिया जेके इशूज़ आहिनि, असांजो इन चार्ट ऑफ डिमांड ते फ़ौरन अमल कयो वञे। सिंध हुकूमत ऐं इरिगेशन खाते खे घुर्जे त हिकु वॾे अरसे खां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज कंदड़ हिन मुलाज़िमनि जो को तदारक करे त जीअं हू सुख जो साह खणी सघनि। कैमरामैन हसीब रिंद सां गॾु ज़फ़र हकड़ो, सिंध टीवी न्यूज़, हैदराबाद।